छाए पुट बख्शण अॼु ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची। वाह मूंखे ॿुधा मामिलो छा आहे? बाबा हाणे तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न पवंदी। छो वरी कीअं? छो जो मूंखे नौकिरी मिलण वारी आहे। बसि रुॻो कुझु कागज़ात ठाहिणा आहिनि, उन खां पोइ मुंहिंजी नौकिरी पकी। बाबा साईं, तव्हांखे ख़बर आहे त तमामु जल्द पाण वॾेरे खे हुनजो कर्ज़ु वापसि करे छॾींदासीं। उन खां पोइ कंहिं सुठे डॉक्टर खां तव्हांजो इलाज बि कराईंदासीं ऐं उन खां पोइ मां शादी बि कंदुसि। पुट, नौकिरी जे कागज़नि जे लाइ पैसा खपनि, से पाण वटि त कोन आहिनि। बाबा तव्हांखे ख़बर आहे त हींअर नओं ऑफिसर आयो आहे जेको चाचा वली मोहम्मद जो पुटु आहे। वली मोहम्मद वारो पुटु? हा बाबा, चाचा तव्हांजो पुराणो दोस्त हो। हाणे असांखे पंहिंजा कागज़ात बग़ैर के ख़र्च जे ठाहे ॾींदो। छा पुट, सच पियो चई? ये वली मोहम्मद जो पुटु ऑफिसर थियो आहे त पाण सुभाणे ई हलंदासूं। तुझे ऑफिसर खे चओ तुंहिंजे वठां बख़्शण जे बैग में कम सां आया कलाक जो चाचा साहब थे तो इन वक्त में फारिग न आया, तव्हां थोरो इंतजार करियो। चाचा असल में ही सिंधी न पर गैर क़ौम आहिनि, इन्हनि खे कुझु कागज़ात ठाराइणा आहिनि, सो उन करे आया आहिनि।
महिरबानी करे अंदरि वञण ॾियो। असांजो साहिब सां ज़रूरी कमु आहे। असां परे खां आया आहियूं। अदा तव्हां थोरो इंतज़ारु करियो, मां साहिब सां ॻाल्हायां थो। अस्सलामुअलैकुम। पुटु पुटु मां तुंहिंजे पीउ जो गहरो दोस्त आहियां ऐं हुनजो पाड़ेसी आहियां। पुटु तूं मुंहिंजे दोस्त वली मोहम्मद जो पुटु आहीं। मूंखे नथो सुञाणी। चाचा उहे पुराणियूं ॻाल्हियूं मूंखे यादि न आहिनि। जे कम सां आहियो उहो ॿुधायो, वधीक मुंहिंजो वक़्तु ज़ाया न करियो। पुटु ॻाल्हि इहा आहे त बख़्शण खे नौकिरी जो आसरो मिलियो आहे। उन लाइ कुझु कागज़ात ऐं डोमिसाइल तोखां ठाराइणा आहिनि। झूना ॻाल्हि ईअं पियो करी ॼणे ते असीं तुंहिंजा नौकर थी वेठा आहियूं। पर पुटु तुंहिंजा कागज़ 30,000 रुपए में ठहंदा। सो जे करे पैसा आहिनि त वेहो, न त हलण जी करियो। पर यार जान मोहम्मद, इहे कागज़ात त फ्री में ठहंदा आहिनि। 30,000 वरी छा था? पर पुटु असां 10,000 जी नौकिरी जे लाइ 30,000 किथां आणींदासीं? असां मिसकीन आहियूं। महिरबानी करे तव्हां असांजा बच्चा आहियो, असांजी मदद करियो या असांखे कागज़ ठाहे ॾियो। झूना माल ते धमाल आहे। सो जे करे पैसा आहिनि त वेहो, न त हलण जी करियो। जी सर आपका काम हो गया है। जी सर। नहीं सर, सारे कागजात तैयार हो गए हैं। नहीं सर, मैं शाम को सारे कागजात बंगले में पहुंचा दूंगा। हाँ, अब किसी को पता नहीं चलेगा कि ये लोग कहीं और से आए हैं या यहाँ के हैं। जी सर। मगरूर ऑफिसर, पंहिंजे पेट खे भरण जे लाइ धरती जो सौदो न कर। ही धरती तुंहिंजी मां आहे, हिन जो सौदो न कर। मां जो सौदो बेगैरत कंदा आहिनि। गैरतमंद पुट पंहिंजे वतन जे लाइ शहीद थी वेंदा आहिनि। अॼु या सुभाणे तूं हिन धरती खां मिटिजी वेंदे, पर तुंहिंजो ॾिनल दाल कॾहिं बि कोन मिटंदो। अञा वक़्त अथई, हिन धरती सां वफ़ादारी कर त तारीख़ में ज़िंदा रहंदे। ऑफिसर, पंहिंजे पेट खे भरण जे लाइ धरती जो सौदो न कर। ही धरती तुंहिंजी मां आहे, सौदो न कर। मां जो सौदो बेगैरत कंदा आहिनि। गैरतमंद पुट पंहिंजे वतन जे लाइ शहीद थी वेंदा आहिनि। चाचा मूंखे माफ़ कजो, मूं पैसे जी लालच में पंहिंजे धरतीअ जी इज़त खे पामाल कयो आहे। पर अॼु तव्हां मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि। अॼु खां पोइ मां पंहिंजे धरतीअ जी ऐं हुनजे मारूअड़नि जे हक़नि जी हिफ़ाज़त कंदुसि। मां इहो वचन थो करियां चाचा।